मोरो ख़बर शामिल करी थी। मोरो सिनेमा के तासीन इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो के मोज़िज़ ऐं समाजी शख्सियत इंजीनियर मीर इश्तियाक अहमद मीरल मेमण मीरानी ऐं शाहिद मुस्तफ़ा मेमण मीरानी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असां चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट पाकिस्तान सिंध हाई कोर्ट वज़ीर क़ानून सिंध वज़ीर दाख़िला सिंध मोहतरम ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿिनि इदारनि के सरबराहनि खे अर्ज़ था कयूं त असांजो केस सीनियर सिविल जज मोरो की अदालत में केस नंबर 64/2016 जेको 2016 खां हलंदड़ आहे। सरफराज़ मेमण मीरानी मोहसिन एजाज़ मेमण मीरानी आफ्ताब मेमण मीरानी जेके असांजी जो शरी ऐं दीन मुताबिक़ हक़ खां खायूं वेठा आहिनि उन मुतलिक़ आहे जेको असां अल्लाह पाक जे करम सां सभु शयूं सचियूं वाज़िह थियल ऐं तस्दीक़ भी करायूं वयूं आहिनि। इंजीनियर इश्तियाक मीरानी मेमण ऐं शाहिद मीरानी मेमण वधीक चयो त असां उमीद था कयूं ऐं मथियनि आला ऐवाननि जे सरबराहनि खां अपील था कयूं त असां सां इंसाफ़ जी ओसीडे में आहियूं। असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे पंहिंजो हक़ ॾियारियो वञे। उन सां गॾोगॾु हितां जे सान्यामंदनि ऐं इंसाफ़ पसंदनि खे सचाई जो साथ ॾियण जी अपील कजे थी। असां इंसाफ़ जे हुसूल ताईं क़ानून जे इदारे हेठि पंहिंजी क़ानूनी जंग जारी रखण जो अज़म कयूं था।